नाज़रीन, प्रोग्राम स्पेशल टॉक में मां आहियां मुंहिंजो मेज़बान शकील सुमरो। नाज़रीन, सिंध जी सियासत में मुतबादिल जे हवाले सां पहिरें हिस्से में असांजो जेको पैनल हुयो उन ते असां बहस कई ऐं उन बहस में कॉम्प्रेस सियासत, पीटीआई जी सियासत, पीपल्स पार्टी जी सियासत, उन ते तफ़सीली बहस कयो वियो। अॼोके प्रोग्राम में भी असां उन बहस के जारी रखंदासूं। असांखे पैनल में ज्वाइन कियो आहे सीनियर सहाफ़ी ऐं सीनियर तजिए निगार मंज़ूर शेख साहब, प्रोफेसर इनाम भट्टी पाण मेहरान यूनिवर्सिटी जा प्रोफेसर आहिनि, सीनियर तजिए निगार आहिनि। इज़हार सुमरो साहब सीनियर सहाफ़ी ऐं सीनियर तजिए निगार आहिनि। शुरू कयूं था इज़हार साहब खां। इज़हार साहब, सिंध जे अंदरि मुतबादिल वारो सवाल, टिन डायमेंशन जी तव्हां ॻाल्हि कई, जंहिंमें मुस्लिम लीग, जंहिंमें फंक्शनल मुस्लिम लीग, हिन वक़्तु जेके जीडीए में शामिल जमायतूं आहिनि उहे अची वञनि थियूं, पीपल्स पार्टी ऐं कॉम्प्रेस जमायतूं। मुतबादिल जेको आहे उहो तव्हां सम्झो था उहो कॉम्प्रेस जमायतूं थी सघनि थियूं, पीपल्स पार्टी मां को मुतबादिल अची सघे थो, या पीटीआई यानी इमरान ख़ान जे लाइ ईंदड़ इलेक्शन में स्पेस निकिरी सघे थो? मुंहिंजे ख़्याल में मुतबादिल जेका न सही माना में त हिननि मज़ा को बि न आहे। हाणे जेसि ताईं हुननि मज़ा को पाण खे वधीक मॉडर्न नथो बणाए, रिवायतुनि मां ॿाहिरि नथो निकिरे ऐं उहा जेका हिकिड़े क़िस्म जी रिवायती सियासत आहे उनखे पोइते छॾे करे जदीद तर्ज़ जी सियासत नथो करे। छाकाणि त हाणे असां वटि जेको वोटर आहे उनजे हथ में हिकिड़ो मोबाइल फोन आहे, हुनजी परसेप्शन बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे उन रिवायती वोटर खां जंहिंखे तव्हां बिरयानी जी थेलीअ ते वोट वठंदा हुओ। हिकिड़ी त इहा ॻाल्हि बिल्कुलु क्लियर हुजे, माण्हुनि में अवेयरनेस बि वधीक आहे, तंहिंजे करे पार्टियुनि खे बि पाण खे माण्हुनि जी सतह ते त घटि में घटि आणणु घुरिजे। अञा बि जेकॾहिं उहो पुराणे स्टाइल में तव्हां सियासत कंदो त डेफिनेटली अॻियां न वधी सघिबो। ॿी ॻाल्हि इहा आहे त हीअ जेको ज़िद वारी सियासत ऐं रद वारी सियासत आहे इहा बि हाणे छॾणी पवंदी। मिसाली तौर ते कॉम्प्रेस एंटी पीपी हुजनि, पीपल्स पार्टी एंटी कॉम्प्रेस हुजे, या पीपल्स पार्टी एंटी मुस्लिम लीग हुजे, मुस्लिम लीग वारा वरी एंटी पीपल्स पार्टी हुजनि, इहे जेके टे धाराऊं आहिनि, टे डायमेंशन्स आहिनि, इन्हनि जी जाइ ते हाणे हिकिड़ो सिंध में हिकिड़ो नओं अंदाज़ अॻियां अचणु खपे। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त असां हुनखे वेटेज नथा ॾियूं, पर हिकिड़नि नौजवाननि हिकिड़ियूं पार्टियूं ठाहियूं आहिनि। मिसाल कराची में हिकु नौजवाननि जो हिकिड़ो फोरम आहे अवामी राज जे नाले सां, हू एतिरो ज़बरदस्त कमु पिया कनि। ईअं ई सिंध जे ॿियनि शहरनि में बि तव्हां ॾिसंदव त कुझु पार्टियूं आहिनि जेके मिसाल शहदादकोट में लेफ्ट जे पार्टियुनि काफ़ी रिज़ल्ट ॾिना आहिनि, भले उहे लोकल सतह ते ॾिना आहिनि। त इहे हिकिड़ा ग्रुप्स इमर्ज थियनि पिया जेके अॻिते हली कंहिं वॾी सियासी पार्टी जी शक्ल वठी सघनि था, जेका इन्हनि समूरनि पार्टियुनि जे साम्हूं हिकिड़ी रिवायत शिकन पार्टी थी बीहे। छाकाणि त हिकिड़ी ॻाल्हि बिल्कुलु क्लियर आहे त हे जेके मुस्लिम लीगी ऐं ॿिया इन क़िस्म जा वॾेरा आहिनि उहे कंहिं बि तरह सां सिंध जी तरक़ीअ जे लाइ को कंट्रीब्यूशन न ॾेई सघिया आहिनि जॾहिं बि पावर में रहिया आहिनि। ईअं न आहे त रुॻो पीपल्स पार्टी पावर में रही आहे, इहे बि त पावर में रहिया आहिनि ऐं चङे ख़ासि अरसे ताईं रहिया आहिनि, मार्शल लॉ में त मौजूदु बि कंदा रहिया आहिनि। उन खां अलावा पीपल्स पार्टी आहे, 14 साल थी विया आहिनि, अॼु बि तव्हां ॾिसो त सिंध जी राजधानी कराची में जेको रोडनि जो हशर आहे, हैदराबाद में जेको रुॻो हिकिड़ी बरसातुनि जे करे जेका असांजो इंफ्रास्ट्रक्चर तबाह आहे, माण्हू पंहिंजे घर खां ऑफिस ताईं नथो वञी सघे, इन पीअण जो पाणी माण्हुनि जे लाइ नसीब न आहे, तालीम प्रॉपर न आहे, सिहत न आहे, त 14 सालनि में हिन पार्टी जी कहिड़ी कारकर्दगी काउंट कयूं असां? वरी अचूं था कॉम्प्रेस ते। इज़हार साहब, कॉम्प्रेस पार्टियूं जेके आहिनि सिंध जे नेशनल इशूज़ ते स्ट्रगल में रहियूं आहिनि, उहे मुतबादिल छो कोन थियूं थी सघनि? कॉम्प्रेस पार्टियुनि खे पंहिंजो जेको आहे न जौहर तब्दील करणो पवंदो न। ॾिसो, जेकॾहिं तव्हां मुतबादिल था थियो त पोइ मुतबादिल सवाइ पार्लियामेंट में पहुचण खां सवाइ तव्हां कीअं थी सघंदव? रुॻो सॼी ज़िंदगी कॉम्प्रेस पार्टियूं जेकॾहिं प्रेशर ग्रुप रहंदियूं त इहो त पाण सां बि नाइंसाफ़ी थियूं कनि। जेकॾहिं सिंध जो को बि बरंदड़ मसइलो आहे त माण्हू ॾिसंदा कॉम्प्रेस कंदा, त हाणे ॾिसूं छा पिया कनि। हींअर रिसेंटली बि तव्हां ॾिसो था अफ़गाननि जे मसइले ते, ॿियनि मामलनि ते कॉम्प्रेसन जो ई रद्दमल आहे न, कॉम्प्रेसन जो ई रिएक्शन आहे। पर हुननि खे इहो सोचणो पवंदो त जेकॾहिं हू माण्हुनि जी ज़िंदगियुनि में का वॾी गैर मामूली तब्दीली आणे सघनि था, माण्हुनि जी ज़िंदगियुनि में ख़ुशहाली आणे सघनि था, त समहाउ उन्हनि खे लोकल बॉडीज़ खां स्टार्ट वठी ऐं अॻियां पार्लियामेंट ताईं पहुचणो पवंदो। जॾहिं हू पार्लियामेंट में पहुचंदा तॾहिं के कानून साज़ी करे सघंदा, तॾहिं के प्रेशर बिल्ड करे सघंदा, तॾहिं माण्हुनि खे को रिलीफ ॾेई सघंदा। अच्छा, इन में हिकिड़ो पंहिंजे साम्हूं तजुर्बो बि आहे। मिसाली तौर बलूचिस्तान जी कॉम्प्रेस पार्टियूं आहिनि,
उहे पार्लियामेंट में वेही थोरे तादाद जे बावजूद 5-7 सीटुनि जे बावजूद तव्हां ॾिसंदो त कहिड़े नमूने असराइते अंदाज़ में पंहिंजा मुतालबा रखनि थियूं ऐं कुझु मुतालबा मञिया बि वठनि थियूं। पाण वटि कराची में एनकेएम जी जेका सूरत-हाल आहे उहा बि साम्हूं आहे त एनकेएम कहिड़ी रीत जेका डिसाइसिव रोल कॾहिं कॾहिं प्ले कंदी आहे, प्रेशर बिल्ड कंदी आहे ऐं बैलेंसिंग एक्ट कंदी आहे, पोइ हुन में पंहिंजे लाइ कुझु न कुझु बेनिफिट्स हासिल कंदी आहे। कॉम्परेसन खे हिन शइ खे बि ज़हन में रखणु खपे त मुस्तक़बिल में जेकॾहिं हू सस्टेन करणु था चाहिनि त रुगो एजिटेशन जी पॉलिटिक्स, रुगो रोडनि ते एहतजाज जी पॉलिटिक्स काफ़ी न आहे हुन जे लाइ। इहो ज़रूरु हिकिड़ो सियासी टूल आहे, हुनखे भले इस्तेमालु कनि जॾहिं ज़रूरी सम्झनि, पर जेसीं ताईं हू मेन जेका स्ट्रीम जेका पॉलिटिक्स आहे पार्लियामेंट जी उनजो हिसो नथा बणिजनि त पोइ नेचुरली उहो वॾो रोल न प्ले कंदा। हाणे हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि आहे, जेकॾहिं हू उहो रोल नथा प्ले कनि त पोइ तारीख़ जो हिकिड़ो अमल आहे। तारीख़ जो अमल पीपुल्स पार्टी खे बि ॾिसी रहियो आहे त जंहिं जमूरियत जूं हेॾियूं वॾियूं तहरीकूं हलायूं बि उहा हाणे अमली तौर ते वॾेरनि ऐं जागीरदारनि जे हथां, सरदारनि जे हथां यरगमाल बणियल आहे। नाज़िम जोखे जो केस हुनजो टेस्ट केस आहे। साॻी रीति कॉम्परेसन खे बि सम्झणो पवंदो त जेकॾहिं हू तारीख़ जे हिन वहिकिरे में पाण में का वॾी गैर मामूली तब्दीली नथा आणी, पाण खे माण्हुनि सां नथा सलाड़नि ऐं पाण पंहिंजो जाइज़ो नथा वठनि, माण्हुनि सां वधीक प्रॉपर नमूने इंटरेक्ट नथा कनि, वधीक अवामी नथा थियनि ऐं पंहिंजी तंज़ीमकारीअ खे जदीद नथा बढ़ाइनि त पोइ डेफिनेटली इहो जेको स्पेस आहे उहो खणंदियूं ॿियूं पार्टियूं। हाणे अचो था इन ॻाल्हि ते, इहो जेको बेसिकली स्पेस आहे इहो आहे हिननि कॉम्परेसन जो, जेके डेडिकेटेड आहिनि पंहिंजे माण्हुनि, पंहिंजे वतन सां, पंहिंजे माण्हुनि सां। हिननि जो स्पेस केरु खणंदा रहिया आहिनि? हाणे हिकिड़ो अहम सुवाल इहो आहे, हिननि जो स्पेस कॾहिं कॾहिं तव्हां ॾिठो हूंदो माज़ी में IGI, नवाज़ लीग ॿियूं पार्टियूं बि खणंदियूं रहियूं आहिनि जेके एंटी पीपुल्स पार्टी जी सियासत कंदियूं रहियूं आहिनि। हिन वक़्तु PTI बि समाओ खणे पई, छाकाणि त हू जेको रोल आहे असांजे हिन जो कॉम्परेसन जो उहो इन पार्लियामेंटी सियासत जे हवाले सां एतिरो घणो इफेक्टिव न आहे। उनमें उन्हनि जो कंहिं बि ताईं कसूर न बि आहे, छाकाणि त हू जंहिं तबिके सां तालुक़ु रखनि था उहो माशी तौर ते एॾो स्ट्रेंथन तबिको न आहे। तंहिंजे करे उनजे लाइ बि उन्हनि खे हिकमत अमली जोड़नी पवंदियूं, उनजे लाइ बि उन्हनि खे तरीक़ा करणा पवंदा, उनजे लाइ उन्हनि खे कारोबारी तबिके खे, कारोबारी सर्कल खे पाण सां सलाहणो पवंदो। ॿिया मुख़्तलिफ़ तरीक़ा थी सघनि था जिन जाइज़ तरीक़नि सां, जिन सां पंहिंजी पार्टी खे, पंहिंजे तंज़ीमकारी खे मज़बूत करे, पंहिंजी पार्टी खे फाइनेंशियली बि स्ट्रेंथन कनि ऐं हू इन अमल जे मैदान में इन शोबे में बि उहो ई किरदारु अदा कनि जेको हू बाक़ी शयुनि में कंदा रहिया आहिनि, जीअं मिसाल एहतजाज में या पब्लिक जे इशूज़ खे रेज़ करण में, इन खां अलावा अवेयरनेस जे हवाले सां। सो मां सम्झां थो त मुस्तक़बिल सिंध में सियासत में उन पार्टी जो आहे जेका वधीक अवामी हूंदी, जेका वधीक जदीद हूंदी, जेका वधीक अर्बनाइज़ हूंदी ऐं जंहिं वटि हिकिड़ो ब्रॉडर नक्शो हूंदो सिंध जे बहितरी जो। इनाम साहब ॾियणो था। इनाम साहब, असां हिते ॾिठो आहे से 70-75 सालनि जी सियासत में सियासी पार्टियुनि जे बजाय हिकिड़ा इंडिविजुअल जेके ग्रुप आहिनि उन्हनि खे सपोर्ट करे ऐं उनखां पोइ कमु वठी ऐं उहो माण्हू जेके आहिनि उहे गुम थी वञनि था ऐं मुसलसल सिंध खे इन हवाले सां टारगेट कयो वियो आहे, हिते एतिरो डीप पॉलिटिसाइज़ कयो वियो आहे जो अॼु जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। तव्हां कीअं था सम्झो त सिंध जूं जेके कॉम्प्रस पार्टियूं आहिनि आख़िर उनमें कहिड़ा फ्लाज़ आहिनि जो उहे पीपुल्स पार्टी जो मुतबादिल न थी सघियूं आहिनि? शकील, पहिरीं ॻाल्हि त पीपुल्स पार्टी उहा ईज़ी बार्गेनेबल हिकिड़ो सम्झो त कस्टमर आहे एस्टेब्लिशमेंट जे लाइ, जंहिंखे हू मुसलसिल सपोर्ट कंदी थी अचे। आउं सिर्फ़ु चवां थो त अॼु जी हालतुनि में बि इलेक्शन्स खे शफ़ाफ़ बणायो, एस्टेब्लिशमेंट पीपुल्स पार्टी मां हथ कढी छॾे, इक़्तिदार सफ़ा वाज़े नज़र अचे त उनखे मिलंदो जंहिं वटि अवामी तौर ते वोट ऐं सघ मिलंदी, माण्हू पीपुल्स पार्टी खे वोट न ॾींदा। इहो असुल में हिकिड़ो बहस ई अजीब क़िस्म जो आहे जंहिंमें असां सम्झूं था त शायदि पीपुल्स पार्टी खे को अवामी सपोर्ट आहे जंहिंजे करे माण्हू उनखे वोट था ॾियनि, पर आउं थो चवां त पीपुल्स पार्टी खे एस्टेब्लिशमेंट जी सपोर्ट आहे, जंहिंजे करे ऐं उन खां पोइ हिननि मौजूदा जेके ही 15 साल आहिनि उन में हुननि इलेक्शन जा जेके बि टूल्स आहिनि उन्हनि सभिनी ते मुकमिल पंहिंजी गिरफ़्त हासिल करे वरिती आहे, जंहिंमें हू हर हाल में सिर्फ़ु विनिंग पोजीशन बि ॾिसणु चाहिनि था पाण खे।
उन खां पोइ अचूं था सुवाल इन ते त जेॾी महिल असां चऊं था त क़ौम परस्त पार्लियामेंट जी सियासत नथा कनि, इहो बिल्कुलु ग़लति सुवाल आहे। क़ौम परस्त कादिर मक्सी खां वठी करे सैयद जलाल महमूद शाह ताईं, SUP, STP, क़ौमी अवामी तहरीक, इहे सभु ऐं अवामी जमहूरी पार्टी, इहे सभु जेके आहिनि जमहूरियत वोट इन जी सियासत कनि थियूं। ऐं कादिर मक्सी त मुंहिंजे ख़्याल में 90s वारे ॾहाके खां वठी करे इन इलेक्शनरी पॉलिटिक्स जो हिसो रहियो आहे। ऐं हिन वक़्तु मौजूदा वक़्त में जेके लोकल बॉडीज़ इलेक्शन्स जो पहिरियों फेज़ थियो, उन में तव्हां ॾिठो त SUP केतिरनि हंधनि ते यूनियन काउंसिल्स खटी आई, काउंसलर्स खटे आई ऐं 1 लख जे लॻभॻि उन्हनि जेको आहे सो वोट खयां। त इहो हाणे असांखे सिर्फ़ु सोचण जो सवाल इहो आहे त छा आया क़ौम परस्तनि वटि सियासी तौर ते उहा सोच कोन्हे, सम्झ कोन्हे, जंहिंजे करे हू पार्लियामेंट में नथा अचनि, या उन्हनि जी आॾो जेके रुकावटूं आहिनि उहे जेके आहिनि से ॿियूं। इते हिकिड़ी वॾे में वॾी रुकावट ख़ुदि असां आहियूं। असीं जेके ही पढ़ियल लिखियल साञावनि जेके पाण खे दानिश्वर सम्झूं था, उहे असां जॾहिं बि इहे थियोरीज़ ठाहियूं था, घड़ियूं था, त उन खां पोइ अल्टीमेटली आख़िर में वञी करे वरी बि चऊं था त पीपल्स पार्टी बहितर आहे, छाकाणि त अक्सरियत उन वटि हूंदी, उहा सिंध जी नुमाइंदगी करे सघंदी। ऐं वरी ॿियो जेको वॾे खां वॾो सुवाल आहे उहो इहो आहे त जेकॾहिं का बि धुर लियाकत जतोई सां ॻाल्हाए थी त उते उन वक़्तु पीपल्स पार्टी खां वठी करे सभु उन ते इहो ॻाल्हाइणु शुरू था करे ॾियनि त सिंध दुश्मन सां ॻाल्हायो थो वञे, परवेज़ मुशरफ जी टीम सां ॻाल्हायो थो वञे, अरबाब रहीम सां जेकॾहिं केरु गॾु वेही करे प्रेस कॉन्फ्रेंस करे थो त उन जे लाइ घटि वधि ॻाल्हाइणु शुरू कयो थो वञे। पर उहो साॻियो माण्हू जेकॾहिं अॼु बि पीपल्स पार्टी में शामिल थी वञे त उहो सभिनी जे लाइ क़ाबिल क़बूल आहे। उहो सिंध जो दानिश्वर, साञावंद, उन सभिनी खां इहो विसरी थो वञे त इहो अरबाब रहीम अॻ में परवेज़ मुशरफ सां हो, अॼु लियाकत जतोई जेको आहे सो कंहिं में माज़ी में उन सां IJI में हो। साॻी इनाम साईं तव्हां जस्टिफाई कयो था, त क़ौम परस्त जेकॾहिं परवेज़ मुशरफ जी टीम सां, लियाकत जतोई सां, PTI सां या कंहिं इन क़िस्म जी जंहिंजूं सिंध दुश्मन पॉलिसियूं रहनि थिया उन सां जेकॾहिं को पार्लिमानी इतिहाद कनि था, सीट एडजस्टमेंट कनि था, त उन ते एतिराज़ न उथारणु खपे। बिल्कुलु, छाकाणि सो जॾहिं तव्हां ख़ुदि चयो था न, जॾहिं चयो था पार्लियामानी सियासत, डेमोक्रेटिक पॉलिटिक्स, उन जा इहे सभु हिसो आहिनि। जेकॾहिं तव्हां जमहूरी सियासत में, पार्लियामानी सियासत में इन्हनि शयुनि खे लीको पाए छॾियो त न तव्हां सिर्फ़ु हिकिड़ी आइडियालॉजी ज़हन में रखो था, हाणे तव्हांजा हमख़्याल जेके माण्हू हूंदा सिर्फ़ु उन्हनि सां ॻाल्हाए करे उते पहुचो, त पोइ पहिरीं पीपल्स पार्टी खां पुछणु खपे त तव्हांजी आइन, मैनिफेस्टो, आइडियालॉजी उन में इहो आहे छा त तव्हां जेको आहे सो मज़हबी जमायतुनि सां इतिहाद कंदव, MQM सां इतिहाद कंदव। तव्हांखे जेॾी महिल इन एडजस्टमेंट, सीट, वोट, इन जो जेको आहे उहो इन में हिसो आहे, उहो उन जो पार्ट आहे। ऐं इहा इन पार्ट में जेॾी महिल अचूं था त पोइ चऊं था त पीपल्स पार्टी जो साॻियो कमु करे थी त सही थी करे, ॿियो केरु करे थो त गुनाह करे छॾे। PTI जेकॾहिं साॻी तौर ते कंहिं माण्हू सां ॻाल्हाए त PTI वारा चवंदा त हाणे इहो बसि शफ़ाफ़ थी वियो, साफ़ सुथरो थी वियो, हुननि जी वॉशिंग मशीन मां धोपिजी आयो। पर उहो साॻियो माण्हू वरी पीपल्स पार्टी में जेकॾहिं आहे त उहो वरी तमामु ख़राबु आहे। त इहा हिकिड़ी सोच जेका आहे असां सभिनी ते हावी थी वई आहे त असां उनखे उन दाइरे में हिकिड़े जे लाइ हिलाल था सम्झूं, ॿिए जे लाइ हराम था सम्झूं। जेकॾहिं हिलाल ऐं हराम जो लकीर कढणी आहे त उहा सभिनी लाइ बराबरि हुजणु खपे। ऐं सिर्फ़ु हिते इहो चवंदुसि त सिंध जे अंदरि क़ौम परस्त धुरियुनि में SUP, STP या अयाज़ अली जो इहे सभु हिकिड़ियूं धुरियूं आहिनि ऐं उन्हनि खे माण्हू पाण वटि स्पेस ॾियनि था, उन्हनि जे लाइ स्पेस पैदा बि थिए थो। पर छाकाणि त हिते इस्टेब्लिशमेंट जी हिकिड़ी जेका वॾी सघारी कुवत जेका चाहे थी पई, उहा सपोर्ट पई थी करे पीपल्स पार्टी खे, छाकाणि त उहा ईज़ी बार्गेनेबल कस्टमर आहे। हुननि खे ख़बर आहे त इन जी जॻह ते जेकॾहिं ॿिए कंहिं रिप्लेस कयो त उहो असांजे लाइ क्लाइंट ॾुखियो थी पवंदो। मिसाल तौरु सिंध जे पाणी जे मामलनि ते, या सिंध जे ॿेटनि जे मामले ते, या सिंध जे वसीलनि जे मामलनि ते, या सिंध जे डेमोग्राफी जे मामले ते सैयद जलाल महमूद शाह हुजे, अयाज़ अली जो हुजे, कादिर मक्सी हुजे, उहे थोरा ॾुखिया कंटेंट जेको आहे सो हुननि लाइ कस्टमर या क्लाइंट थी सघनि था। पर पीपल्स पार्टी ईज़ी क्लाइंट आहे। अॼु तौसा खां गुड्डू बैराज ताईं पाणी हज़ारे क्यूसिक्स गुम थो थी वञे। पीपल्स पार्टी इरसा में बि नुमाइंदगी उनजी आहे, वफ़ाक़ में बि नुमाइंदगी उनजी आहे, सूबे जी हुकूमत बि उन वटि आहे, पर उहा उन ते कॾहिं बि ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे, छाकाणि त उते हुननि जो पंहिंजो शेयर वञे थो उते पाणी जो। मंज़ूर साहब ॼाणूं था, मंज़ूर साहब ही जेको इनाम जो चवणु आहे त पीपल्स पार्टी बार्गेनिंग जे लाइ
ईज़ी क्लाइंट आहे। पाण ॾिसूं था पीपल्स पार्टी जॾहिं अपोज़िशन में हूंदी त कालाबाग डैम समेत मुख़्तलिफ़ जेके सिंध जा इशूज़ हुआ उन ते उन क़ौम परस्तनि सां गॾिजी अलायंस ठाहे करे स्ट्रगल कई ऐं इक़्तिदार में पोइ उन जी पॉलिसियुनि में तब्दीली आई। छा क़ौम परस्त अॼु जेके नेशनल इशूज़ खणनि था उहे जेकॾहिं कंहिं प्रो इस्टेब्लिशमेंट जमायत सां अलायंस कनि था त उन जी कहिड़ी गारंटी आहे त इक़्तिदार में अची उहा बि साॻे पीपल्स पार्टी वारे ट्रैक ते हलंदा ऐं हिन वक़्तु जेके ॻाल्हियूं कनि था इक़्तिदार में अचण खां पोइ साॻियो जीअं हींअर असां रोल ॾिसूं था पीपल्स पार्टी जो उहो ई रोल असांखे ॾिसण में ईंदो? इसमें जेको आहे उहो असली ॻाल्हि त इहा बिल्कुलु ठीकु आहे त पीपल्स पार्टी जे लाइ हिकिड़ा मयार ऐं ॿियनि जे लाइ ॿिया मयार हुजनि इहा ज़ाती आहे, ठीकु आहे। पर असल में पीपल्स पार्टी जॾहिं ईअं करे थी त उन ते रद्द अमल नथो अचे, उन ते रिएक्शन नथो अचे। कॉम्प्रेस पार्टियूं या जेके सिंध जूं सियासत कंदड़ पार्टियूं कनि थियूं त उन ते रद्द अमल छाजे करे थो अचे, इन मामले खे सम्झण जी ज़रूरत आहे। मिसाल पीपल्स पार्टी जेकी आहे उहा त इहा चई कोन थी त एंटी इस्टेब्लिशमेंट पार्टी आहे। मिसाल जेको आहे उहो जनाब ज़रदारी साहब जी पार्टी जॾहिं खां पीपल्स पार्टी थी आहे त इहे त शयूं ऑन रिकॉर्ड आहिनि त बाबा ॻाल्हि ॿुधो, गॾिजी हलणो आहे, हुकूमत करणी आहे, हुकूमत कंदासीं त माण्हुनि जा मसइला हल थींदा। ऐं जेको बि माण्हू तव्हांजी मुखालफ़त में आहे त ॾिसो एक्सप्लोर कयो त उहो असां सां कीअं मिली सघे। का आइडियोलॉजिकल का पॉलिटिकल लाइन जेकी आहे उनखे ख़ासि हिन में रखण जी ज़रूरत कोन्हे। जेकॾहिं मिसाल तौर ते को माण्हू जईवाए में हो पहिरियों सॼी उमिरि उते गुज़ारी डॉक्टर कयूम सुमरे वांगुरु, उहो बि पीपल्स पार्टी में शामिल थी ऐं सदर साहब सां जेको आहे उहो काफ़ी साल जेको आहे उहो गुज़ारे सघे थो। वरी उतां असाइनमेंट पूरी थी त वापसि जेको आहे वञी सघे थो मौलाना फज़लुर रहमान ॾे। उहो माण्हू जेकॾहिं सॼी ज़िंदगी पर सियासत कई आहे त ख़ैर आहे, को मसइलो न आहे। पीपल्स पार्टी में अचे, असांजा दरवाज़ा खुलियल आहिनि। इनाम खे ख़बर आहे त हिकिड़ी लंबी कतार आहे, उन्हनि जे लाइ दरवाज़ा खुलियल आहिनि। जेकॾहिं को माण्हू मिसाल तौर ते अञा वधीक ॾुखियुनि ऑर्गेनाइज़ेशन में जिन जा मां नाला नथो खणणु चाहियां उन्हनि में बि रहियो आहे तॾहिं बि ठीकु आहे। पीपल्स पार्टी जेकी आहे इट्स एन ओपन क्लब। अचो ऐं तव्हां जेके जेका मख़सूस मफ़ाद तव्हां ऐं असांजा मिलनि था, पाण गॾिजी हली सघूं था। त पीपल्स पार्टी हीअ जेका आहे उनजे तव्हां फौरी तौर ते फ्रंट लाइन ते सॼा माण्हू तव्हां ॾिसंदो त तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि में थोरो वज़न नज़र ईंदो। ॿी ॻाल्हि इहा आहे त क़ौम परस्तनि ते भला छाजे करे जेको आहे उहो बहस मुबाहिज़ो थिए थो ऐं छाजे करे जेको आहे उहो तनक़ीद थिए थी, उनजा ॿ वॾा सबब। हिकिड़ो सबबु इहो आहे त क़ौम परस्तनि में जनरली सिंध जे अंदरि जेको यंगर जनरेशन आहे या जेको पढ़ियल लिखियल माण्हू आहे उन्हनि जी चाहिण न चाहिण जे बावजूदि तमामु वॾी जेकी आहे उहा एक्सपेक्टेशन रहे थी क़ौम परस्तनि जा। ॾिसो न, पाणी जो मसइलो हुजे, धारी आबादकारी जो मसइलो हुजे, झेड़ा झगड़ा हुजनि, यू नेम इट ईच एंड एवरी हुजे त फौरी तौर ते क़ौम परस्त छा था कनि। ऐं हिकिड़ो तव्हां फौरी जेको रद्द अमल हुजे थो, ज़ारी ॻाल्हि आहे उहो हुजे थो। ॿी ॻाल्हि इहा आहे त ॻाल्हि सिर्फ़ु इहा न आहे अरबाब रहीम सां मिलिजे या न मिलिजे, जेको आहे हुनजी जेको आहे जतोई साहब सां मिलिजे या न मिलिजे, उन्हनि सां गॾु इतिहाद ठाहे सघिजे थो या कोन थो ठाहे सघिजे। ॻाल्हि इहा त जॾहिं पीपल्स पार्टी इस्टेब्लिशमेंट सां गॾी पई आहे, वॾे पैमाने ते प्यार मोहबत जे इज़हार सां सॼो मामिलो हले थो, त पोइ क़ौम परस्तनि खां इहो सुवाल त ज़रूरु करणु घुरिजे न, तव्हांखे पोइ इस्टेब्लिशमेंट जा जेके ॿिया बोहरा आहिनि उन्हनि सां मिलण जी कहिड़ी ज़रूरत आहे, छाकाणि त तव्हांजो चांस ई कोन थो ठहे। तव्हांजो चांस तॾहिं थो ठहे जॾहिं पीपल्स पार्टी खे थ्रेट करण जे लाइ एंटी पीपल्स पार्टी जेका धुर आहे उनखे इस्तेमालु कजे। छो न ॻाल्हि असल में इहा आहे। ॿी मामिलो इहो आहे त चलो ठीकु आहे, पर उनजे बावजूदि इहो रिस्क बि खणिजे त अरबाब रहीम ऐं प्लस जेका हिकिड़ी लंबी कतार आहे जेको आहे GDA जा जेके सॼा दोस्त आहिनि उन्हनि सां मिलिजे बि। पर जॾहिं सिंध जे हवाले सां क्रिटिकल डिसीजन्स थियनि था त पोइ उन्हनि इतिहादनि मां निकिरणु ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ मैदान में निकिरी बीहणु इनाम बि बणी थो इन मुंहिंजी ॻाल्हि खे काफ़ी ॾुखियो थी थो पए। छाकाणि त काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि इस्टेब्लिशमेंट वारी साइड ते बि जेके बि सिंध जे हक़ जी ॻाल्हि कंदा रहिया आहिनि ऐं
उहे बि चवंदा आहिनि त बाबा सुभाणे जेकॾहिं सिंध जी ॻाल्हि थी त असां उथी बीहंदासीं, मैदान ते निकिरी बीहंदासीं। तव्हां मूंखे या इनाम साहब जेको आहे उहो हिकिड़ो तजुर्बो ॿुधाए जंहिंमें ईअं थियो हुजे त कंहिं बि सिंध परस्त माण्हू या सिंध परस्त दोस्तनि इस्टेब्लिशमेंट जी कंहिं धुर सां को इताद कयो हुजे या उन सां गॾु हलिया हुजनि ऐं ओचितो सिंध जे हवाले सां को अहिड़ो ख़तरनाक फ़ैसिलो थियो हुजे त उहे उन इताद खां निकिरी ॿाहिरि थी बीठा हुजनि। हिते नाज़रीन हिकिड़ो नंढो कमर्शियल ब्रेक वठूं था, ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन। जी इज़हार साहब, फिक्री क़ौमी सवाल के हवाले से जैसे में क़ौम परस्त स्ट्रगल कन था तो उन्हनि खे ज़बरदस्त वोट मिले थी, पर वोट जी पॉलिटिक्स में क़ौम परस्तन के सिंधी मानू वोट नथो दे। ठोस कारण कहिड़ा आहिनि? हुनजो हिकिड़ो कारण त इहो आहे त जेका वोट जी पॉलिटिक्स आहे या इलेक्शन जी जेका साइंस आहे उहा एजुकेशन जी साइंस ऐं एजुकेशन जी पॉलिटिक्स खां मुख़्तलिफ़ आहे। इन फ़र्क़ खे सम्झी करे अॻियां वधणो पवंदो। पर ईअं त न आहे त सिंधी माण्हुनि मुकमिल तौर ते इन ॻाल्हि खे रद्द कयो आहे। कई भेरा इहे थियो आहे त काफ़ी कॉम्परस सोच रखंदड़ आज़ाद उम्मीदवार तौर बि बीठा आहिनि त उन्हनि खे बि सिंधी माण्हुनि सुठा वोट ॾिना आहिनि। पर बदकिस्मती सां जेका मूं सवेल बि ॻाल्हि कई, जेका कॉम्परसन जी इलेक्शनी सियासत आहे उनजो को हिकिड़ो मुस्तकिल मिज़ाज ऐं सिस्टम ऐं तसलसल न रहियो आहे। मिसाल जे तौर पाण वठूं त 80s में जेका आहे सिंध में कॉम्परसन जा इताद हुआ, सिंध क़ौमी इताद हो, उनजे तहत बि इलेक्शन में काफ़ी कैंडिडेट बीठा हुआ ऐं इवन साईं GM सेठ बि उन्हनि जी बाक़ाइदे मुख़्तलिफ़ शहरनि में वञी इलेक्शन कैंपेन में हिसो वरितो हो। त चवण जो मक़सदु आहे त इहे जेके इन क़िस्म जूं मुख़्तलिफ़ लहरूं उथनि थियूं उहे वक़्ती हुजनि थियूं के मुस्तक़िल बुनियादनि ते नथी हुजनि। हिकिड़ी ॻाल्हि ॿियो हिकिड़ी ॻाल्हि असांजे कॉम्परस पार्टियुनि खे सम्झणी पवंदी त जेसीं ताईं उन्हनि जी अफ़रादी कुवत वधे, जेसीं ताईं हुननि खे एतिरी माशी सघ पैदा थिए जो हू इन्हनि वॾेरनि सरदारनि ऐं जागीरदारनि सां जेके अरबपति खरबपति लॻा पिया आहिनि उन्हनि सां मुक़ाबिलो करे सघनि, ओसी ताईं घटि में घटि जेकॾहिं हू हेतिरियूं सारियूं नंढियूं नंढियूं पार्टियूं आहिनि उहे जेकॾहिं पंहिंजो वजूद बि बरक़रार रखण बि चाहिनि थियूं त को इलेक्शन जी इताद जोड़ीनि, को हिकिड़ो प्लेटफॉर्म जोड़ीनि, जंहिंसां इहो थींदो त उन्हनि जी एनर्जी जेका आहे उहा ज़ाया थियण जे बजाए एनर्जी मल्टीप्लाए थींदी। हाणे तव्हां हींअर लोकल बॉडीज़ में ॾिसो त हिक ई वक़्त ते मुख़्तलिफ़ कॉम्परस पार्टी जा उम्मीदवार बीठा हुआ, के 500 कयां, के 700 कयां, के 1000 कयां, जे इहे सभु जमा कजनि हा त चङो ख़ासो नंबर थी पवे हा ऐं मुख़ालिफ़ उम्मीदवार जे यहाँ ते मुंहं धरण लाइ काफ़ी हुजे हा। हिननि जागीरदारनि ऐं सरदारनि ऐं उन्हनि जे पार्टियुनि जे लाइ हिकिड़ो ख़ूफ़ जी अलामत पैदा थिए हा। सियासत में जॾहिं मुक़ाबिलो कंदड़ मज़बूत थियणु शुरू थींदो आहे त उनजे साम्हूं वारो भले खटंदड़ उम्मीदवार हुजे उनजे अंदरि बि हिकिड़ी खलबली, हिकिड़ी परेशानी पैदा थींदी आहे। उहा परेशानी ही पैदा न करे सघिया आहिनि। मुख़ालिफ़ धुर वारो किरदारु अदा करण जे लाइ ज़रूरी आहे त इहे इलेक्शनी इताद जुड़नि ऐं पोइ सिंध में हिकिड़ो अल्टरनेट नैरेटिव अचे। साॻे वक़्त ते हिकिड़ी ॻाल्हि जेका मंज़ूर साहब बि कंदो रहियो आहे उहा ॻाल्हि बि ताईं वधाए थी आहे त हिन मॉड में जेको असांजे कॉम्परसन जो मॉड आहे, यानी कि एजुकेशन जो ऐं रद्दमल वारी सियासत जो ऐं काज़ जे इश्यूज़ ते पॉलिटिक्स करण जो, इन मॉड तहत तव्हां इलेक्शन नथा कढे सघो। छाकाणि त माण्हू इलेक्शन में जेको वोट ॾिए थो उन जूं वरी पंहिंजियूं हिकिड़ियूं एक्सपेक्टेशन्स बि आहिनि, हिकिड़ियूं उन जूं ख़्वाहिशूं बि आहिनि, उनजा हिकिड़ा ईअं सम्झो त मुतालबा आहिनि ऐं मामला आहिनि। ऐं उनमें हिकिड़ी जेका सभ खां अहम ॻाल्हि आहे उहा इहा आहे त अवाम ॾिसंदो इन ॻाल्हि खे आहे त कहिड़ी पार्टी हुकूमत ठाहे सघे थी, कहिड़ी पार्टी जा मेंबर सुभाणे वज़ीर थी सघनि था ऐं पोइ हुननि जे कंहिं कमु अची सघनि था। इज़हार साहब, ही जेका इनाम भट्टी साहब ॻाल्हि कई त पीपल्स पार्टी जेकॾहिं कंहिं प्रो एस्टेब्लिशमेंट लियाकत जतोई या कंहिं ॿिए सां इतिहाद करे थी उन ते एतिराज़ नथो थियारियो वञे, कॉम्परस जेकॾहिं PTI लियाकत जतोई अरबाब रहीम सां इतिहाद कनि था त उन ते एतिराज़ उतारियो वञे थो। तव्हांजी नज़र में कॉम्परस जेके आहिनि उहे इमरान ख़ान, अरबाब रहीम, लियाकत जतोई या इन क़िस्म जे
ॿियनि पार्टियुनि सां जेकॾहिं इतिहाद कनि था उन ते एतिराज़ करणु घुरिजे या न? न बिल्कुलु एतिराज़ वारी ॻाल्हि त अचाई आहे। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं हिकिड़ी पार्टी बिल्कुलु क्लियर आहे, जीअं जलाल महमूद शाह हिकिड़ी वाज़े ॻाल्हि कई त हू पार्लियामेंटी सियासत था करणु चाहिनि, ऐं हुन खां अॻु में इमदाद मोहम्मद शाह जेको साईं जेम्स सद जो फर्ज़ंद आहे, हुनजी बि इहा ई सियासत रही हुई। हुन पंहिंजो अलॻि धार तख़्त ते वञी सकरनि में ठाहियो ऐं हुनजी पंहिंजी हिकिड़ी स्टैंडिंग थी, त उहे डेफिनेटली उते जिन सां इतिहाद इमदाद मोहम्मद शाह बि कंदो हो, जलाल महमूद शाह त हाणे पोइ करे न, इमदाद मोहम्मद शाह बि कंदो, त उहे इलाइक़े जा 72 माण्हू हूंदा हुआ, जागीरदार बि हूंदा, हुननि में पीर सैयद बि हूंदा हुआ। त इन में जॾहिं तव्हां पावर पॉलिटिक्स कयो था त उनजी त रिक्वायरमेंट ई अलॻि आहे न, उनजी त डायनामिक्स ई अलॻि आहे हिकिड़ी ॻाल्हि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त एनिमीज़ फ्रेंड, तव्हांखे अल्टीमेटली उहे माण्हू ॻोल्हणा पवंदा जेके पीपुल्स पार्टी सां गॾु न आहिनि। हिननि कॉपर्स जी आहे नेचुरली बाय डिफॉल्ट मजबूरी सम्झो, ज़रूरत सम्झो, नीड सम्झो, त हिन में कहिड़ी ख़राबी आहे? ऐं जेके माण्हू हुन ते वरी महिरबानी कनि था, इज़हार सुमरो साहब, असां कोशिश कंदासूं जावेद लांघा खां बि ओपिनियन वठूं। मंज़ूर साहब, ही जेका पावर पॉलिटिक्स आहिनि, इक़्तिदारी पार्लिमानी पॉलिटिक्स आहे, छा इन में आइडियोलॉजी, नज़रियो, प्रिंसिपल, मंशूर, ही जेके पॉलिटिकल पार्टियूं मंशूर ॾियनि थियूं ऐं इलेक्शन खां अॻु में कैंपेन हलाइनि थी, छा इन जी वाकई उन में ज़रूरत न हूंदी आहे? ऐं कंहिंसां बि इलेक्शन में इतिहाद करे सघो था, भली उहो सिंध दुश्मन पॉलिसियूं खणी चए, कहिड़ो बि उहा ॻाल्हि करे, उन में इहो जाइज़ आहे त पार्लिमानी सियासत जे अंदरि नज़रिए जी का बि ज़रूरत न आहे? ॾिसो, असूली तौर ते त इहा ॻाल्हि जेकी आहे उहा सिधी सही आहे त सियासत जेकी आहे उहा कंहिं नज़रियाती बुनियाद, सियासी बुनियाद, कंहिं अख़लाकियात खां सवाइ जेकी आहे उहा सियासत कहिड़े क़िस्म जी सियासत आहे। पर हिकिड़ी ॿी शइ बि तव्हां वटि जेको आहे उहो सदाई कंदो रहियो आहे, उहा आहे त तव्हांजी सोसाइटी जेकॾहिं 100% ऑनेस्ट हूंदी त तव्हां उन में सियासत बि 100% ऑनेस्ट कंदो न, कंहिं असूल सां कंदो। तव्हांजी सोसाइटी 50% ऑनेस्ट हूंदी, तव्हांजी सियासत 50% ऑनेस्ट हूंदी, त तव्हां जारी ॻाल्हि आहे सियासत ॿेड़ी कंदो। हाणे पाकिस्तान जहिड़ियुनि सोसाइटीज़ में, पाकिस्तान में जॾहिं रांदि जा जेके उसूल आहिनि, रूल्स ऑफ गेम जेके आहिनि, उहे ई अहिड़ा आहिनि जिन में किथे को उसूल, को अख़लाकियात का शइ मिटी कोन थी थिए, त पोइ हाणे तव्हां जेको आहे भाषण त ॾेई सघो था, पर तव्हां सीट खटण जे लाइ या पार्लियामेंट में वञण जे लाइ का बि पार्टी कंहिं बि हदुनि ते वञण लाइ तयारु आहे। तव्हां ताज़ो ॾिसो न, इमरान ख़ान जे ख़िलाफ़ जॾहिं नो कॉन्फिडेंस वारी मूव आई, उन खां पोइ मुस्लिम लीग नून जहिड़ी पार्टी जेका हिकिड़े ख़ासि जेको आहे नैरेटिव खे जेको आहे आसमान ते खणाई बीठी, उहा नवाज़ शरीफ़ खे बि जेको आहे पंहिंजे लीडर खे बि जेको आहे उहो मञाइण में कामयाबु थी वई। हुनखे हणी हंधु करे चयो त बाबा इहा असां जेका ॻाल्हि कयूं था इहा सही था कयूं, तंहिंजे करे तूं महिरबानी करे पंहिंजो जेको इहो जेको नैरेटिव आहे उहो थोरी देरि लाइ जेको आहे उहो होल्ड कर, राइट। यानी हिते जेको आहे का शइ अचीव करण लाइ, पावर अचीव करण लाइ, यू कैन डू ईच एंड एवरीथिंग। जावेद असांखे टेलीफोन लाइन ते राब्तो बहाल थी वियो आहे। जावेद, हींअर जेको असांजो बहस हले थो पियो, उन बहस जे अंदरि इनाम भट्टी जो इहो चवणु आहे त जेकॾहिं लियाकत जतोई, अरबाब गुलाम रहीम या इन क़िस्म जा जेके मुख़्तलिफ़ जमायतूं आहिनि जंहिंमें PML क्यू बि अची वञे थी, पीपुल्स पार्टी उन्हनि सां इतिहाद करे थी त उनखे जस्टिफाई कयो वञे थो, साॻियो अमल जेकॾहिं कॉम्प्रेस कनि था त उन ते एतिराज़ वारियो वञे थो। पार्लिमानी सियासत में हुनजो चवणु आहे त कंहिंसां बि इतिहाद थी सघे थो, उहो उन ते कंहिं बि क़िस्म जो एतिराज़ न उथारणु घुरिजे। जावेद लांघा सां असां कोशिशि कयूं था त राब्तो बहाल थिए। जी मंज़ूर साहब, तव्हां कंटिन्यू कयो। इनाम जो जेको जुमिलो हिकिड़ो अला मुतबादिल जेको आहे उहो रुगो पार्टी हुजे थी छा? मुतबादिल हिकिड़ी ज़बरदस्त तहरीक बि हुजे थी, इहो मां तव्हांखे ॿुधाए छॾियां। इन ॻाल्हि ते तव्हां ज़रूरु सुठो, यानी सिंध जे अंदरि जेकॾहिं हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी तहरीक मौजूदु आहे, सिंध जे अंदरि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते स्केटर्ड अंदाज़ में तमामु ज़बरदस्त क़िस्म जी तहरीक मौजूदु आहे। जेकॾहिं मिसाल उहा यकजा थी पवे त पोइ तव्हां सम्झो था त पीपुल्स पार्टी या ॿी का पार्टी या पोइ का अहिड़ी धुन जेकी आहे सिंध जे हवाले सां जेके आहिनि उहे मनफ़ी क़िस्म जा फ़ैसिला करे ऐं उहा जेको आहे उहो सिंध जे प्रेशर खे बर्दाश्त बि करे सघे। सिंध जे अंदरि ज़बरदस्त क़िस्म जी तहरीक जेकी आहे, माण्हुनि जी तहरीक जेकी आहे, उहा
सभ खां वॾो मुतबादिल ऐं सभ खां वॾो जावेद सां मुतबादिल। राब्तो बहाल थी वियो आहे। मंज़ूर, जावेद जो ओपिनियन वठूं। जी जावेद, तव्हां छा चवंदो त जीअं पीपल्स पार्टी जे लाइ चयो वञे थो त उहो कंहिं सां बि इताद करे सघे थी, उन ते एतिराज़ न आहे, कॉम्प्रेस इताद कनि था त उन्हनि ते एतिराज़ कयो वञे थो। जी ॾिसो विच में शायदि मुख़्तलिफ़ क्वेश्चन आया, दोस्तनि कंट्रीब्यूट कयो, मां डिस्कनेक्ट थी करे ॿुधी न सघियुसि। सवाल त बुनियादी इहो ई आहे, जॾहिं असां मुतबादिल ते डेलिब्रेशन था कयूं त सिंध में जेको आहे पीपल्स पार्टी जो मुतबादिल छा हुजे, त सवाल जेको आहे अज़बुत हुनजो जवाबु इहो आहे त असां सिंध में पार्लियामानी मुतबादिल जी ॻाल्हि था कयूं। ऐं जॾहिं पार्लियामानी मुतबादिल जी ॻाल्हि था कयूं त उन वटि असां जेको ऑप्शन आहे उहो लिमिटेड आहे। सिंध में ॿिए पासे जूं जेके पार्टियूं जेके पार्लियामानी पॉलिटिक्स थियूं कनि, उन में हिकिड़ो मौजूदा GDA टाइप जेको अलायंस आहे, जेको जंहिंजी तबक़ाती कंपोज़िशन आहे, सिंध जा उहे इलेक्टेबल्स आहिनि जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इलेक्शन खटींदा रहिया आहिनि पंहिंजे ज़ाती तबक़ाती बल ते या जेका रियासती मदद सां। ऐं ॿियो जेके नेशनलिस्ट पॉलिटिक्स मां फुटल पार्टियूं आहिनि, जंहिंमें SUP आहे, अवामी जमहूरी पार्टी, AJP आहिनि, त असां वटि मुतबादिल इहो आहे। ज़ाहिर आहे असांजे पीपल्स पार्टी जॾहिं सवाल उथारियूं था मुतबादिल जो, त पीपल्स पार्टी खे ख़ुदि ॾिसणो पवंदो त पीपल्स पार्टी कंहिं एवोल्यूशन में ऐं इर्तिका में जनम वरितो हो, या पीपल्स पार्टी का ओवरनाइट सिंध जी फिनामिना आहे जेका सिंध जी गीची में पई आहे। त जवाबु असां वटि क्लियर आहे त पीपल्स पार्टी पाकिस्तान जी जेका पूरी तारीख़ आहे उन जो तसलसल आहे। हिकिड़ी फैमिली जेका डायनेस्टी हिनखे होल्ड थी करे, उनजो पोस्ट पाकिस्तान सर शाहनवाज़ का करेक्टर आहे, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, ऐं उनखां पोइ भुट्टो साहब जी जेका पॉलिटिक्स आहे उन में ख़ुदि हिकिड़ी वॾी रिफ्लेक्शन हुई नेशनलिज़म जी। ऐं इवन साईं GM जॾहिं 73 वारो आइन पास थियो त जेके नाराज़ पठान ऐं बलोच आहे उन्हनि ते साईं लॉबिंग कई, ऐं सिर्फ़ु इन करे हिकिड़ो रस्तो निकिरे पियो गिवन सर्कमस्टेंसिस में। ज़ाहिर आहे हिकिड़ी गुट बुसट ख़तमु थींदी ऐं हिकिड़ो सिंधी लीडर इमर्ज थियो थिए जेको मॉरली बूस्ट कंदो सिंधी माण्हुनि खे। इहे सभु जेके हक़ीक़तूं आहिनि असांखे नज़र में रखणियूं पवंदियूं। ख़ुदि भुट्टो साहब जेका शहादत आहे ऐं बेनज़ीर जो वरी इमर्ज थियण ऐं पॉलिटिक्स में सिंध खे लीड कनि मुख़्तलिफ़ हवालनि सां, वरी हुनजी MRD जी तहरीक ऐं हुनजी शहादत, इहे सभु शयूं पीपल्स पार्टी खे मिली करे हिकिड़े इर्तिकाई अमल मां हिकिड़ी पार्टी ठाहिनि, जंहिंमें वफ़ाक़ी पार्टी हुजण बावजूदि हुनमें नेशनलिज़म जो हिकिड़ो वॾो रंग ऐं रिफ्लेक्शन मौजूदु आहे। असां जॾहिं उन पार्टी जे रिप्लेसमेंट जी ॻाल्हि था कयूं मेरिट जे बुनियाद ते, त उन पार्टी डिलीवर न कयो आहे ऐं उहा पार्टी पंहिंजे प्रोग्राम ते न बीठी आहे। उन पार्टी सिंध जे जेके कोर इशूज़ आहिनि उन्हनि सां ऑनेस्टी सां कमु न कयो आहे, ऐं वाइदा पूरा न कया आहिनि सिंधी माण्हुनि सां। ऐं सिंधी माण्हुनि जे जेके बुनियादी सर्वाइवल जा सुवाल आहिनि उहे पीपल्स पार्टी जे हूंदे कंप्रोमाइज़ थिया आहिनि। त ॿी पार्टी अचे त ॿी पार्टी जेका आहे उहा बि ओवरनाइट पैदा न थींदी। जेके अवेलेबल असां वटि ऑप्शन्स आहिनि यूटेंसिल्स उन मां पैदा थींदी, जंहिंजा पोइ नाला कया। हाणे उन मां जीअं बेड ऐं वर्क जो सुवाल आहे, हिकिड़े पासे असां वटि तबक़ाती तौरु उहे वॾेरा जागीरदार उहे मौजूदु आहिनि जेके पीपल्स पार्टी सां हमेशह जहिड़ींदा आया आहिनि, ऐं हुननि जो किरदारु जेको आहे समाजी तौरु ऐं सियासी तौरु तमामु घणो जेको आहे मुतज़ाद रहियो आहे। ऐं ॿिए पासे असांजा नेशनलिस्ट आहिनि, मिडिल क्लास जा आहिनि, जंहिंजी पहिरियां त नेगेशन रही आहे इन पार्लियामानी पॉलिटिक्स लाइ, जंहिंमें वोट वठी वञी करे जेको आहे इक़्तिदार में पंहिंजे भाई वरिती थिए या रिसोर्सिस वठी जेके वरी उहे माण्हुनि ते ईमानदारी सां ख़र्च कनि, त असांजी नेशनल पॉलिटिक्स त उनजो हिसो ई न रहियो आहे। इहे रिसेंट फिनामिना आहे। त हाणे असांखे उन जेको मुतबादिल लाइ तमामु घणो टाइम ऐं तयारी जी ज़रूरत आहे। जेके मुतबादिल पार्टियूं आहिनि उन्हनि खे मुकमल तौरु पार्टी जी हिकिड़ी पॉलिटिकल साइंस में वॾी क्वालिफिकेशन आहे, उहो स्टेट जो मुतबादिल आहे। असां जॾहिं सिंध में पार्लियामानी डेमोक्रेटिक मिडिल क्लास पॉलिटिकल पार्टी जी ॻाल्हि था कयूं त माना असां अल्टीमेटली हिकिड़ी हाईएस्ट क्वालिफिकेशन जी ॻाल्हि था कयूं त उहा पार्टी जेके पीपल्स पार्टी खे रिप्लेस करे इहे सॼा लवाज़मात पूरा करे, जंहिंजो असां ज़िक्र था कयूं कि छा असां जेको पॉलिटिकल सीन आहे उन में असांखे का पार्टी नज़र अचे थी हींअर हिन वक़्तु जेको मुतबादिल आहे उहो जॾहिं पॉलिटिकल अलायंस थो करे बलदियाती चूंडुनि में बदकिस्मती आहे या आम चूंडुनि में, त उहे अलायंस साॻियो ई उन्हनि सां GDA PTI या उहे माण्हू आहिनि जिन खे सिंध अॻे जेको आहे क़बूल न कयो आहे, धिकारियो आहे। पर असां वटि असां नथा चऊं त जेका मुतबादिल पार्टी आहे उहा होचीमू ची गवेरा ऐं कासरो जो करेक्टर करे नंढिड़ो हिकिड़ो मॉडल आहे पाड़े जो केजरीवाल जो मॉडल। घटि में घटि ओतिरी तयारी ओतिरो रिफ्लेक्शन जेका आहे न मिनिमम ऑनेस्टी जो मुज़ाहिरो हुजणु घुरिजे। किरदारु जेको आहे वॾो सुवाल रहियो आहे पीपल्स पार्टी ते। हींअर सभ खां वॾो जेको एतिराज़ आहे उहो करेक्टर जो आहे।
बाबा उन करप्शन में इन्वॉल्व रहिया आहिनि, तबक़ाती तौर जेके मिडिल क्लास जा माण्हू आहे, सवें माण्हू आहे मिडिल क्लास जा सिंधी पॉलिटिक्स जा, जेके जंहिंजी ओरिएंटेशन बि नेशनलिस्ट हुई, उहे सभई तबक़ाती तौर हाणे अमीर थी विया आहिनि, उनजो क्लास मटिजी वियो आहे, उन मफ़ाद मटिजी विया आहिनि। त असांखे जॾहिं नई पार्टी जा बुनियाद ॾियणा पिया हूंदा त उन में तमामु घणो कमु करणो पवंदो। तव्हांखे मीडिया जे फ्रंट ते, जीअं अॼु सोशल मीडिया जो मोर्चो आहे वॾो, असांजी कहिड़ी पार्टी आहे जेका शौरी तौर उन सॼे मोर्चे, मास मीडिया आहे, सिंधी मीडिया आहे, उन ते केतिरी लॉबिंग आहे, उन्हनि जी केतिरो असर रसूख आहे, केतिरियूं असांजा मीडिया हाउसिस इन्हनि पार्टियुनि जा एक्टिव आहिनि, मज़दूरनि जूं, हारियुनि जूं, औरतुनि जूं, नौजवाननि जूं, शागिर्दनि जूं केतिरियूं पोटेंशियल विंग्स जेके हिननि पार्टियुनि ऑर्गेनाइज़ कयूं आहिनि। त मुतबादिल हिकिड़ो जेको आहे उहो अहिड़े क़िस्म जो यूटोपियन तस्वर न आहे। पीपल्स पार्टी जो मुतबादिल माना 70 साल जी तारीख़ ऐं उन्हनि जेका स्ट्रगल आहे उन्हनि खे तव्हां रिप्लेस कंदव त तव्हांखे एॾो ई इंतज़ाम करणो पवंदो आहे। मुंहिंजे ख़्याल में उन लाइ महिरबानी। हिते असांजो प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। जावेद लांघा साहब, प्रोफेसर इनाम भट्टी साहब, इज़हार सुमरो साहब, मंज़ूर शेख साहब, तव्हां चइनी महिमाननि जी महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए उनवान सां हाज़िर थींदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।